पासे वाक़े शिकारपुर में आगाह कंदा हलूं त तेगो तेगाणी के पंजू भेरो दहशतगर्दी टोड़ अदालत में आंदो वियो आहे। तेगो तेगाणी के सख्त सिक्योरिटी हेठ अदालत में पेश कयो वियो। ब्रेकिंग न्यूज़ है, वाक़े अपडेट कंदा हलूं। शिकारपुर में तेगो तेगाणी के पंजू भेरो दहशतगर्दी टोड़ अदालत में आंदो वियो आहे। तेगो तेगाणी के सख्त सिक्योरिटी हेठ अदालत में पेश कयो वियो। ने हवाले से राब्तो कयो आहे शिकारपुर में अतीक दुकर सां। जी अतीक, आगाह कजो। हाँ जी बिल्कुल, शिकारपुर में सदा तेगो खान तेगाणी के जो है ICC अदालत में पंजो भेरो जो है वो पेश किया हुआ है। जल्द पुलिस पारां केस जो चालान है वो नमाज ताईं पेश न कयो ऐं अॼु जो है वो चालान पेश करण जो इम्कान है। सदा तेगो खान में मथां जेका आहे उहा साफ़ ना ॻाल्हाइण जी जेका हवाले सां उहा पाबंदी लॻी वई आहे। इन जे सदा जेकी हिमायती आहिनि उहे भले अंग में जेके आहिनि अदालत ॿाहिरां मौजूदु आहिनि ऐं सदा अब्दुल नबी खान ते जेको आहे सदार तेगो खान जो जेको सोट आहे अब्दुल नबी खान तेगाणी उनजो चवणु आहे त कच्चे में जेका फौजी ऑपरेशन वारी ॻाल्हि ॿोल जेका पुलिस खे पसंदि न आई उन जे वजह सां सदा तेगो खान मथां ॻाल्हाइण ते जेका उहा पाबंदी लॻी वई आहे। सदा तेगो खान तेगाणी सां जेका मुलाक़ात ते बि जेका उहा पाबंदी लॻियल आहे ऐं सियासी राजनीति सां जेका कोशिशि करे रहिया आहिनि ऐं इन जे वजह सां जेको इहो सदा अब्दुल नबी खान जो चवणु हुयो ऐं सदा तेगो खान खे जेका आहे उहो पोस्ट जेको पाढ़े करे उहो अदालत में आंदो वियो आहे। जेको केस आहे उहा अञा हलंदड़ आहे। जी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।